सरकार की आमद, दिलदार की आमद, आका की आमद, दाता की आमद, मलजा की आमद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तंज़ीम इस्लाह अल फ़ुक़रा हुसैनिया UC 7 जे तरफ़ां अॼु 3 रबीउल अव्वल ते ये सुहिणी रैली निकिती आहे। इंशाअल्लाह अज़्ज़ वजल रोज़ाना जे बुनियाद ते तंज़ीम इस्लाह अल फ़ुक़रा हुसैनिया जे तरफ़ां कंहिं न कंहिं UC मां हिकु रैली निकिरंदी आहे। वरी इंशाअल्लाह अज़्ज़ वजल 23 तारीख़ ते असांजा महबूब मुर्शिद करीम साहिबज़ादा हिकु वॾी अज़ीम शान रैली निकिरंदी। उहा बि जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में तंज़ीम इस्लाह अल फ़ुक़रा हुसैनिया जेको आहे 12 रबीउल अव्वल मिलाद जे महीने जे निस्बत सां हर साल पूरो महीनो हर जॻह तां रैली निकिरंदी आहे। इंशाअल्लाह ईंदड़ जुमे तां वरी असांजा जेको आहिनि ज़िले लाड़काने जा असांजा डिप्टी जनरल सेक्रेटरी उन्हनि जी ज़ेरे क़यादत में हिकु रैली निकिरंदी जश्न ईद मिलाद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। त असां ख़ुशनसीब आहियूं जो अल्लाह साईं असांखे पंहिंजे महबूब दी आमन जी रैलियुनि में शरीक फरमाए थो। अल्लाह तबारक व तआला जा एहसान इंशाअल्लाह अज़्ज़ वजल हीउ महीनो रबीउल अव्वल जो हर साल जीअं ख़ुशियूं कंदा आहियूं, उन साल या वधीक इंशाअल्लाह अहले सुन्नत वल जमात वारा तंज़ीम इस्लाह फ़ुक़रा वारा अञा वधीक रैलियूं बि कढंदा ऐं सुहिणे तरीक़े सां जुलूस ऐं ख़ुशियूं मल्हाईंदा। अल्हम्दुलिल्लाह दिल तमाम घणी खुश आहे जो अॼु असां नबीअनि जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मिलाद जी रैलीअ में निकिता आहियूं। असांखे ख़ुशी आहे त हिन महीने में मुंहिंजा आका महबूब मदनी ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तशरीफ़ फरमा थिया, जंहिंजे अचण सां कुफ़र जूं ऊंदाहियूं ख़तमु थियूं, जंहिंजे अचण सां औरतुनि खे हक़ मिलिया, जंहिंजे अचण सां ईमान ऐं तक़वा मिली। ख़ुशि आहियूं त असांजा महबूब हिन महीने जे अंदरि तशरीफ़ फरमा थिया ऐं ईमान वारा जिथे बि आहिनि झूमंदा रहनि था, ख़ुशियूं कंदा रहनि था, घर सिंगारींदा रहनि था। छो न सिंगारियूं? छो जो हीअ उहा ज़ात आहे जंहिंजे सदके में रब करीम पूरी काइनात पैदा कई। अल्हम्दुलिल्लाह हीअ अञा शुरूआत जा ॾींहं आहिनि। इंशाअल्लाह ताला जीअं 12 ताईं ॾींहं क़रीब थींदा वेंदा रोज़ जी बुनियाद ते रैलियूं आहिनि। इंशाअल्लाह ताला रैलियूं निकिरंदियूं रहंदियूं ऐं मरहबा या मुस्तफ़ा जा नारा लॻंदा रहंदा। वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व सहाबिका या सय्यदी या रहमतल लिल आलमीन। निसार तेरी चहल पहल पर हज़ारों ईदें रबीउल अव्वल, सिवाय इबलीस के जहाँ में सभी तो खुशियाँ मना रहे हैं। सुम अल्हम्दुलिल्लाह जी त अॼु असांजी UC 7 मां असांजे दोस्तनि UC जे उहिदेदारनि जी तमामु शानदार रैली कढी आहे जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ुशीअ में। सो असां तमामु घणा ख़ुशि आहियूं जो महबूब जी आमद जो महीनो आहे। असांजी तंज़ीम इस्लाह अल फ़ुक़रा हुसैनिया नक्शबंदिया जे जमायत जे तरफ़ां हर रोज़ जे बुनियाद ते अल्हम्दुलिल्लाह 12 रबीउल अव्वल जी राति ताईं रैलियूं निकिरंदियूं पियूं। असां तमामु घणा ख़ुशि आहियूं ऐं तव्हांजे तवसुल सां असां दोस्त तव्हांखे अर्ज़ु कंदासीं महिरबानी करे असांजी हीअ रैलियूं नुमाया कयो, जीअं सॼी दुनिया में कुफ़र ख़बर पए त महबूब मदीने वारे साईं जे आमद जी ख़ुशी में मुस्लमान तमामु घणा ख़ुशि